नाज़रीन, कंथकोट वेझो हथियारबंदनि गोलियूं हणी हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, छा वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही कंदरकोट बी सेक्शन थाने की हद चिमनी शाख वटि मोटरसाइकिल सवार अणॼातल जेके हथियारबंद हुआ उन्हनि फायरिंग करे मोटरसाइकिल सवार हिकु ॼणे अब्दुल मालिक उर्फ फंटू जागीरानी के जेको आहे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो आहे। ऐं हिन खां पोइ जेको आहे जवाबदार जेके हुआ उहे फरार थी विया आहिनि। ऐं अहिड़े इतला ते हिन वक़्तु हद जी जेकी पुलिस आहे उहा वाक़े वारे हंधि पहुची करे लाश खणाए हिन वक़्तु कंदरकोट जी सिविल अस्पताल आंदो वियो आहे। ऐं अहिड़े वाक़े जे इतला ते जेके मक़सूद जा वारिस आहिनि उहे बि हिन वक़्तु कंदरकोट जी सिविल अस्पताल पहुची विया आहिनि। ऐं हिन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो जेको कारण आहे उहो अञा ताईं मालूम न थी सघियो आहे। वाक़े जी जेकी जांच आहे उहा असां करे रहिया आहियूं। ऐं जांच जीअं ई मुकमल थींदी त मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ जेको आहे उहो केस दाख़िल कयो वेंदो। ऐं हिन वाक़े खां पोइ जेको आहे त केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे पिणु सिविल अस्पताल पहुची विया आहिनि। जी गुलाम रसूल, तव्हांजी महिरबानी।